जी सिंध महाजे चेयरमैन रियाज़ चांडी चयो आहे त कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि खे कासमाबाद जे इलाइक़े अली पैलेस भरिसां रोके नाहक हेडक्वार्टर में रखी हुन जे हथियारनि सां फायरिंग कई। हुन चयो त हू नवाज़ शाह भॾाई पारां ॾिनल नाश्ते वारी दावत खां मोटी रहियो हो त रेंजर्स अहलकारनि तलाशी जे बहाने अली पैलेस भरिसां रस्ते में रोके वरितो ऐं हुन जे हथियारनि जा लाइसेंस पिणु चेक कया ऐं इन दौरान खेसि हेडक्वार्टर में वठी वञण बैदि हुन जे हथियारनि सां फायरिंग करे हथियार वापसि कया। जॾहिं त फायरिंग जो सबबु मालूम करण बैदि खेसि ॿुधायो वियो त हुननि जे हथियारनि जी फोरेंसिक कराई वेंदी। हुन चयो त संदसि रस्ता रोक कानूनी अख़लाक़ी तरह ग़लति हुई। हुन चयो त हू अहिड़ी रस्ता रोक खे सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां नाजाइज़ी समझे थो। हुन चयो त हुन जा समूरा हथियार कानूनी ऐं नादरा वटि रजिस्टर थियल आहिनि। तहफ़ुज़ सिंध रैली खां पोइ सिंध लाइ आवाज़ उथारींदड़ अॻवाननि कारकुननि ख़िलाफ़ अहिड़ियूं कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। हुन चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खे अपील कई त हुन जे गैर कानूनी रास्ते में वठण ऐं संदसि हथियारनि सां फायरिंग करण वारे मामले जो नोटिस वठी जांच कराई वञे। इन मौक़े ते नवाज़ शाह भॾाई, आकाश मल्ला ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।